अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। हिकु धमाकेदार अपडेट जेको तव्हांजे साम्हूं अॼु खणी आया आहियूं दोस्तों। हिकु ब्यूटीफुल धमाकेदार अपडेट तव्हांखे ॾींदासीं, पर हिन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हमज़ा जेको ख़ुदकशी करण जी कोशिशि कई आहे, पाण ते पिस्टल ताड़े करे हलाइण पियो चाहियो ऐं हुनखे पंहिंजे घर जे भातियुनि ॾिसी वरितो ऐं हुन ते जेको आहे त हमज़ा जो पीउ जेको आहे त उहो राज़ी थी वियो आहे ऐं हुन ॿियनि घर जे भातियुनि खे बि राज़ी कयो आहे त हमज़ा जी शादी थींदी त अलीज़ो सां थींदी। ऐं हुननि हिकिड़ो प्लान ठाहियो आहे त शादी खां बाद में जेको आहे त हमज़ा खे अलीज़ो जे ख़िलाफ़ु जेको आहे त भड़काईंदासीं ऐं हुनखे ग़लति ॻाल्हियूं ज़हन में विझंदासीं ताकी हुनजी जोड़ी जेका आहे त हली न सघे ऐं हू पाण में विढ़ंदा ऐं फिटनि। ऐं इहो ई जेको आहे त असांजी माना कामयाबी हूंदी। बाक़ी हिन महिल जे असां हमज़ा जी ॻाल्हि न मञी त हू पाण खे मारे सघे थो। जी दोस्तों, त नेक्स्ट एपिसोड में हुनजो संग वठण लाइ हुनजा हमज़ा जा पीउ मां हुनजे घर ईंदा ऐं हुनखे इहा शर्त रखंदा त तोखे कंहिंखे बि ॿुधाइणो न आहे त तूं कहिड़ी फैमिली सां बिलोंग थी करीं ऐं जीअं त कंहिंखे ख़बर न पइजी सघे त असां छो त तोखां स्टेटस में मथे आहियूं। ऐं हूअ चवंदी त अहिड़ी शर्तुनि ते कयल रिश्ता मां नथी मञा, तव्हांखे सरियाम ॿुधाइणो पवंदो त मां हिन ख़ानदान सां बिलोंग थी कयां ऐं हमज़ा जी मां घरवारी आहियां, तॾहिं मां तव्हांजे पुट सां शादी कंदुमि। मां शर्तुनि ते ॿधल रिश्तनि सां मां ॿधल न आहियां, मां कुझु बि नथी करे सघां दोस्तों। इहो अलीज़ो हुनखे चवंदी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों। ऐं हू पंहिंजी पुट जी ज़िद जे आॾो माना मजबूर थी करे हुन सां अलीज़ो सां रिश्तो त जोड़े ईंदा, पर जेका हमज़ा जी अमड़ जेको आहे त अलीज़ा खे चवंदी त इहो न सोचिजांइ तूं त मां तोखे पंहिंजी नुंहुं तस्लीम कंदुमि ऐं मां तोखे पंहिंजे घर में सुखियो रहणु ॾींदुमि। इहो कॾहिं बि न सोचिजांइ, रुॻो हिकु भेरो तूं मुंहिंजे घर में नुंहुं थी अचु ऐं शादी करे अचु त पोइ तोसां सभु हिसाबु किताब जेको तूं मुंहिंजे पुट खे बेवकूफ़ कयो आहे या कुझु बि तोसां सभु हिसाबु किताब बाद में थींदा दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में हुनजी शादी थींदी अलीज़ो जी ऐं हुननि जे घर में जॾहिं ईंदी त हिकु पाणीअ सां भरियल गिलास जेको आहे त हमज़ा जी माउ जेका त हुनजे बूथ में हणंदी ऐं इहो चवंदी जेके तूं ख़्वाब खणी करे हिन घर में आई आहीं त उन्हनि जी ख़्वाबनि जी माना जेका तुंहिंजे दिमाग़ ते रिंड चढ़ियल आहे, माना तूं उहे ख़्वाब खणी आई उन्हनि मूं सॼा करण जे लाइ ई मां तोखे पाणी आयो आहे त हीअ माना आम घरु न पर कंहिं वॾी स्टेटस रखण वारनि माण्हुनि जो घरु आहे त तूं पंहिंजे ख़्वाब जेके खणी आई आहीं त उन्हनि मां जाग। ऐं हमैया पंहिंजो आसिरो पले जेको आहे त पंहिंजी माउ खे कॉल करे ऐं हुनजी टिकट कटाइण जो चयो ऐं हू पंहिंजे जेको आहे त हमज़ा जे घर मां वई हली ऐं हमज़ा खे मयारूं ॾींदे ऐं हुनजी हिकिड़ी मुस्कुराहट वारी तस्वीर कढी करे ऐं उहो पाण सां गॾु खणी ऐं सभिनी घर भातियुनि खां मोकिले रवानी थी वई दोस्तों। त नेक्स्ट एपिसोड ॾिसण विसारींदा, हिकु धमाकेदार ऐं मज़ेदार एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। त इन एपिसोड खे कॾहिं बि मिस न कजो दोस्तों। जी दोस्तों, त वरी नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु थींदासीं, तेसिताईं असांखे ॾिना इजाज़त। असांजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।